एको आसमानी फरिश्तो आ अगुए सागियूं औरतों पियो चवन असा जहिड़ो आ बशर आ जहिड़ो तहिड़ो इंसान आ पर जॾहिं हुस्न यूसुफ खे ॾिठनि चवनि इंसान त आहे ई कोन। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, तुझो साईं मुझो साईं। सुभान अल्लाह। अब हे बचोंदा बाबा नबी नबी जड़ो बशर असा जड़ो माज़ अल्लाह। अरे तो मुझो यार त दिठो ही कोने को, तो मुझो महबूब दिठो ही कोने को, तदे तो चवी उन कनीज़ वांगुरु नबी असा जड़ो आ। जब नबी जी तारीफ बुधणी अथई त आ मुझे मुर्शिद दिलबर साईं जी। सुभान अल्लाह। जो पीर फरमाई दुआ मौलवी तकरीर करने वाला नबी जो शान बुधाईंदा आहिनि, नबी जो दर्जो बुधाईंदा आहिनि। महबूब केॾा हसीन हुया पर मुंह त अचो दिलबर साईं जी दावा है मुझी दरबार में अचो मां तव्हां के मुस्तफा जो जमाल अखियुनि सां। सुभान अल्लाह। तुझे को मदीने वाले के पान जड़ो तो तवी आ तू केरी मन दिलबर साईं जी दरबार में खबर पौंदी तो मुस्तफा जो जमाल ठाए। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक। चेहरो ऐ लाल लबड़ा ये गुलन में गुलाब न है। ओ जाने जाना ओ शाह शाह जगन में तू जो जवाब न है। ओ जाने जाना ओ शाह शाह जगन में तू जो जवाब न है। कमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो। सुभान अल्लाह। जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो। सजन का साईं हयात आई घटो न तुझो शबाब आहे। सजन का साईं हयात आई घटो न तुझो शबाब आहे। ओ ओ शाह शाह जगन में तुझो जवाब न है। कदी चबरायो हसीन तेरो ऐ लाल लबड़ा हसीन तेरो ऐ लाल लबड़ा ये गुलन में गुलाब न है। मिठा तुम्हारी मनी हो आई सखा में सिजखा सजी हो आई। सुवाल खाली सजो हुजे तो ये लिखो के किताब न है। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अदा इन जो बेस घटा यार, बेस घटा प्रेशर दी तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि। जमुल वसाइल में हजरत मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह जो फरमाए इन जमाल नबीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान फी गायतिल कमाल व इन मिन जुमलत सिफातिही व कसरत ज़ियाइही।
अलामा रुविया अन्ना सूरतहु कान यका नूरुहा अलल जिदार। सुभान अल्लाह। हजरत मुल्ला अली कारी तो फरमाए मुझे महबूब जो हुस्ने पे मिसाल, मुझे महबूब जे कमाल जो कमाल इहो हुयो जो अल्लाह ताला महबूब के दुनिया जो मुकम्मल हुस्न दिनो हुयो। सुभान अल्लाह। वो नबी के पाण जड़ो चवण वारा अज का 300 साल अज हजरत मुल्ला अली कारी जो फरमाए जरे तुझो वजूद ही कौन हुयो। हजरत मुल्ला अली कारी जो फरमाए महबूब जो जमाल बेमिसाल मुकम्मल हुस्न जो बेमिसाल हुयो। सुभान अल्लाह। गायत दर्जे ते जे पहुंचबो न जे हुस्न ते के जो हुस्न न पहुंचे जे जाए ते बे के जो हुस्न न पहुंचे उन जाए ते मुझे महबूब जे हुस्न की इब्तिदा पे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अरीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला मूंखे अहिड़ो बनायो जो दुनिया में मुझो मिसाल मिलन मुहाल है। सुभान अल्लाह। साहबा किराम के फरमाइन त अय्युकुम मिस्ली, बुखारी शरीफ की रिवायत है अय्युकुम मिस्ली केरा ए दुनिया वारो महबूब अबू बकर के चई रहा है। अरे तू नबी के पाण जड़ो तो चवी अबू बकर सिद्दीक भी मुझे महबूब जे कदमन में उठंदड़ खाक जे बराबर कोन तो थी। सुभान अल्लाह। मुझो महबूब बेमिसाल नबिया जो हबीब फरमायो मुझो मिसाल केरा तवा में मां तो बेमिसाल नबिया है। सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हजरत मुल्ला अली कारी तो फरमाए जो हबीब करीम के चेहरे में एडी चमक हुई जो कान यकाओ नूरुहा अलल सिदारे जरे महबूब जे वेंदा हुया तो सनन जे चेहरे जो नूर चमक एडी तेज रोशनी निकलंदी हुई जो दरो दीवार चमकी पवंदा हुया। सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में फरमा दो लाकिन अल्लाह सत्तर अला अस्हाबिही कसीरम मिन जालिकल जमाल ज़ाहिर। हबीबन करीमन जे ज़ाहिरी हुस्न जमाल के अल्लाह ताला सहाबा किराम ते पोशीदा रखियो हुयो जे महबूबन करीमन जो जमाल ज़ाहिर थे हा तो दुनिया में कोई इंसान बचे ना हा। मुझे महबूब जे हुस्न में एडी तेजी हुई दुनिया में कोई इंसान मुझे महबूब के दिसी न सके हा पर अल्लाह ताला महबूब जो हुस्न के लिकाए छो हुयो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। आज एक मशहूर रिवायत बुधाए तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या मूसा कलीमुल्लाह वाली तो मशहूर रिवायत है। सैयदना मूसा कलीमुल्लाह अर्ज पे करे रब्बे अरिनी अनजुर इलैक ओ मौला मुखे दीदार करा पांजो जमाल देखार। रब फरमाए से मूसा लन तरानी ए मूसा तू दिसी न सघंदे पर अल्लाह ताला फरमाए से ए मूसा तोखे हिकड़ी झलक देखारियां तो जे उनके दिसी वे तो मुखे भी दिसी सघंदे। सुभान अल्लाह। ये रिवायत अल्लाह ताला फरमायो ला ताकुल अमवाल यतामा या मूसा ए मूसा यतीमन जा माल न खा। मूसा कलीमुल्लाह अर्ज कयो ए मौला मुकेरा यतीमन जा माल खादा है ए मुझा करीम रब मुते तुझो दीदार घुरियो आ। रब फरमाए सो मूसा ए मुझो दीदार आमिना जे यतीम लाल अब्दुल्ला जो यतीम बचड़े मोहम्मद मुस्तफा जो हक हुआ। सुभान अल्लाह। न तेरी आँख देखे ए मूसा न चश्मे अंबिया देखे मुझे देखे तो ए
मूसा मोहम्मद मुस्तफा देखे। अरे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मूसा कलीमुल्लाह ने मौला भला जे पंहिंजो दीदार नथो कराई हाणे रिवायत जेका तोखे ॿुधाइण चाहियां थो रब जो फरमाइश मूसा न ॾिसी सघंदे मूसा कलीमुल्लाह हथ जोड़े अर्ज़ कयो ए मौला जे पंहिंजो दीदार नथो कराई रब अरनी ए मौला मूंखे ॾेखार बिन दरजाते हबीब का मोहम्मद। सुभान अल्लाह ए मौला पंहिंजे हबीब पंहिंजे महबूब नबी मोहम्मद मुस्तफा जो तो भला को शान ॾेखार। सुभान अल्लाह ओ मौला पंहिंजो दीदार त नथो कराई पंहिंजो जलवो त नथो पसाई पंहिंजो जमाल त नथो ॾेखारी पर ए मौला भला पंहिंजे हबीब जो त दीदार करा। सुभान अल्लाह पंहिंजे महबूब जो त दीदार करा। रब फरमायस ए मूसा तू मुझे महबूब के भी ॾिसी न सघंदे। सुभान अल्लाह जय सुभान अल्लाह सुभान अल्लाह ए मूसा तू मूंखे त ॾिसी न सघंदे पर मुंहिंजे महबूब मोहम्मद अरबी जे नंढड़े शान खे बि कोन ॾिसी सघंदे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब का गाल समझ में अचे थी। दुनिया में 1.25 लाख रसूल आया घणा 1.25 लाख नबी आया नबीयन में 313 अल्लाह जा रसूल हुआ। नबी जो दर्जो घटा कुझे उन्हें का मथे दर्जो रसूलन जो रसूल 313 दुनिया में रसूल आया ऐं उन रसूलन मंझ वरी 5 वॾा रसूल हुआ। 5 वॾा रसूल उन 5 में वरी 4 अन्या उलुल अज़म रसूल हुआ। उलुल अज़म रसूल हुआ जेके वॾे दर्जे वारा हुआ जिनते 4 किताब नाज़िल थिया। उन 4 वॾनि रसूलन मंझ हज़रत मूसा कलीमुल्लाह जो नालो आहे। ऐं क़ुरान मजीद में जे नबी जो घणे खां घणो ज़िक्र थियो आहे वो हज़रत मूसा कलीमुल्लाह है। अल्लाह ताला घणो ज़िक्र फरमाए तकरीबन 100 खां वधीक दफ़ा मूसा कलीमुल्लाह जो नालो क़ुरान में आयो आहे। 100 खां वधीक हज़रत मूसा कलीमुल्लाह एॾे दर्जे वारो पर अर्ज़ करे मौला मूंखे पंहिंजे महबूब जो दीदार त करा। सुभान अल्लाह रब फरमाए मूसा ए मूसा तू मुझे महबूब के भी ॾिसी कोन सघंदे मुझे हबीब के भी कोन ॾिसी सघंदे मुझे महबूब जो जलवो भी कोन पसी सघंदे। सुभान अल्लाह मौला मेहरबानी कर थोड़ो तो देखा अभी बन करीम अल्लाह ताला को हिक झलक मुझे शान मजा हिक शान मूसा कलीमुल्लाह के रब ॾेखारियो। हज़रत मूसा कलीमुल्लाह लफ्ज़ हिन किताब जो मूंखे अरबी इबारत याद न आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह बेहोश थी है फिक्री पियो हत्ता के हज़रत मूसा कलीमुल्लाह के मौत वाक़े थियण वारो हुयो मुझे महबूब जे हिक शान के भी ॾिसी न सघियो आहे। सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर तुझो साईं मुझो साईं। सुभान अल्लाह साहबी दोचे रजुलुन हसनुल जिस्मे अजीमुल जबहते मुझो महबूब सुने जिस्म वारो कुशादी पेशानी वारो हुंदो हुयो। सुभान अल्लाह अजमलुन नास दुनिया जे हर इंसान का वधीक मुझो महबूब महताब बेमिसाल महजबीन हुयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया वाला बरकन मौला पंहिंजे महबूब जो दीदार कर हाणे अहिड़े हबीब खे कोजे न पाण जहिड़ो चवे
जेड़ एड़े महबूब के को पाण जड़ो चवे अब वो अखियन का अंधो चेबो कि न वो नाबीन चेबो कि न सुभान अल्लाह मुझो महबूब तो बेमिसाल मरहूम गुलाम नबी में पान सुर की अखां सवा सुभान लाल लब महबूब जा ओ तू तप जो पूछ दिस ओ बे अदब महबूब जा पान सुर की अखां सवा लाल लब महबूब जा ओ तू तप जो पूछ दिस ओ बे अदब महबूब जा सुभान अल्लाह तू हमें सुने का ज्यादा कोब सुनो पूना सुभान अल्लाह अब तू हमें सुने का ज्यादा कोब सुनो पूना तू हमें सुने का ज्यादा कोब सुनो को ना तो पहजा फरमाया तो पाक रब महबूब जा तू तो पहजो पूछ दिस ओ बे अदब महबूब जा कान सुर की अखां सिवा लाल लब महबूब जा तू तो पहजो पूछ दिस ओ बे अदब महबूब जा कान सुर की अखां सिवा लाल लब महबूब जा तू तप जो बूत दिसबो बेअदब महबूब जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे दास्तान कौन जे महबूब जे रगील अखियुनि जो ते रातियों गुज़री वेंदियूं मुंहिंजे महबूब जे अखियुनि जो शान बयान करे कोन पूरो करे सघंदा महबूब जे हुस्न जी ॻाल्हि कजे त ॻाल्हियूं पूरियूं थी वेंदियूं ज़माना गुज़री वेंदा महबूब जे हुस्न जी ॻाल्हि पूरी कोन थी सुभान अल्लाह मुंहिंजा प्री प्यारा वो एड़े महबूब सां दिल लाइजे लाइजे कि न लाइजे सिर्फ सखणी दावा न कजे कोटड़ी वारा सिर्फ महबूब सां दिल लाइण जी सखणी दावा न कजे ये यारी रखी आ त तोड़ निभाए ॾेखार भी महबूब मुस्तफा करीम सां वफ़ादार थियो लजपाल नबी सां हुब रखण वारा थियो अहिड़ा माण्हू न थियो जो महबूब जो पैगाम बि पहुचे वरी हुनजी भञकड़ी कयो वेठा हुजो इहो आशिक़ न चइबो आहे हो जेके मदीने वारे साईं खे पाण जहिड़ो था चवनि उहे मदीने वारे जा गुस्ताख थिया भला असां जो आशिक़ सदायूं था मदीने वारे जा गुलाम सदायूं था वरी निमाज़ न पढ़ूं वरी दीन सां दिल न लायूं ये ॾाढी महबूब जी सुन्नत आहे सा कुणीदा वठूं मथो उघाड़ो कयो वठूं निमाज़ जे लाइ सॾ थिए इन ते न अचूं असां दीन जे लाइ हबीबन करीमन जी ॾिनल राह ते अमल न कयूं ॿुधा दादा हबीबन करीमन खे इहो राज़ी था कयूं या नाराज़ था कयूं सची ॿुधा दिल ते हथ रखे ॿुधा पोइ अहिड़ो कमु कजे न जंहिंमें महबूब राज़ी थियनि सुभान अल्लाह ध्यानु मुंहिंजे जो सभई ध्यानु आख़िरी ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे राज़ी कहिड़ा कहिड़ा कंदा सभई राज़ी कंदो त पोइ अॼु खां पोइ आद कयो त मदीने वारे जी ॾिनल राह ते अमल कंदासीं हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल अञा तकरीर मुंहिंजी पूरी कोन थी हलंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेॾीमहिल तव्हां थकिजी पवंदो पोइ मां बसि अहिड़े हबीब सां दिल लाइजे कि न लाइजे सुभान पोइ हबीब करीम जी सुन्नत आहे मदीने वारे साईं जी सुन्नत आहे ॾाढी मदीने वारे साईं जी सुन्नत आहे त महबूब फरमायो त कूड़ न ॻाल्हायो चोरी न कयो चोरी न कयो ज़ुल्म जा कम बेहयाई जा कम बदकिरदारी वारा कम गुनाहनि वारा कम सभु हबीब करीमन जो फरमान आहे हिननि खे छॾे ॾिबो हिननि कमनि खे कहिड़ा कहिड़ा छॾींदा निमाज़ वारा 5 वक़्त कहिड़ा कहिड़ा पढ़ंदा हथ उहे था करनि जेके निमाज़ पढ़ंदा आहिनि उहे वाइदो कयो जेके निमाज़ न पढ़ंदा हुयो
जेके नमाज न पढ़ंदा हुया ते 5 वक्त नमाज पढ़न ऐं जेके 5 वक्त नमाज पढ़ंदा आहिनि ते अॼु खां पोइ तहज्जुद जी नमाज शुरू समझो कोटड़ी में लजपाल नबी जो नारो चइनी पासे गूंजंदड़ हुजे सुभान अल्लाह समझो था हूं ही मदीने वाले साईं जे मिलाद में रंग लगा पिया आशिकन जो कमी मिलाद मल्हाइणा महबूब मुस्तफा करीम जो मिलाद मल्हाइणी असां जो कम आहे एड़े हबीब अरबी मुजीब जा गुलाम बि सदायूं वरी महबूब जो मिलाद न कयो इहो असां के जुगाए थो एकड़े मुल्ले फतवा ॾिनी आहे बखियुनि खां नाबी अंधो अल्लाह क़यामत में बंधो उथारी चवे थो त मदीने वाले साईं जो मिलाद मल्हाइण हराम आहे शिरक आहे बिदअत आहे माज़ अरे शिरक त उन खे चइबो आहे जंहिं कम में अल्लाह खे शरीक कजे ॿुधो शिरक छा खे चइबो आहे शिरक उन शइ खे चइबो आहे कि अल्लाह जी ज़ात में अल्लाह जी सिफ़ात में ॿिए के माण्हू खे शरीक कजे मिसाल तौर के वली के बुजुर्ग के चवे वनी सजदो करे के कब्र के सजदो करे के कब्र के तवाफ करे यो शिरक समझो मिलाद मल्हाइण शिरक नाहे मिलाद तॾहिं शिरक हुजे जॾहिं असां चऊं त अल्लाह जी विलादत थी आहे अल्लाह जाओ असम चवंदा बाबा अल्लाह जाओ न कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद असां जो अकीदो आहे अल्लाह तो फरमाए वो अल्लाह अकेलो आहे वो अल्लाह बेनियाज़ आहे न उन के ॼणियो आहे न उन जो को औलाद आहे अल्लाह जो न को औलाद आहे न को अल्लाह जो अबो अम्मा है माज़ अल्लाह न जाओ अल्लाह जी विलादत के भी न मल्हाई आहे अरे नबी साईं जी विलादत मल्हाइण महबूब जे ॼमण जो ॾींहुं मल्हाइण इहो त ऐन शिरक जो बिदअत जो मथो भञण आहे दीवार तोड़ण आहे सुभान अल्लाह शिरक त तॾहिं हुजे जॾहिं असां अल्लाह जो मिलाद मल्हायूं माज़ अल्लाह ऐं नबी साईं जो मिलाद मल्हायूं असां न अल्लाह जो मिलाद मल्हायूं था न अल्लाह खे कंहिंजो औलाद माज़ अल्लाह कोठियूं था त मञणो पवंदो त मदीने वारे जो मिलाद मल्हाइण बिदअत नाहे बल्कि मुस्तहब आहे सवाब जो कमु आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम यौमुल इस्नैन हबीबन करीमन सूमर जे ॾींहुं रोज़ो रखियो छा कह सूमर जे ॾींहुं रोज़ो रखियो हबीबन करीमन का अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुंहिंजा महबूब इन ॾींहं ते रोज़ो छो था रखो सूमर जे ॾींहुं पाण फरमाइनि था त यौम वुलिदतु इन ॾींहं में मां मोहम्मद मुस्तफा ॼाओ हुयो सुभान अल्लाह हाणे तूं साल में हिकु दफ़ो महबूब जे मिलाद जी ॻाल्हि चवीं थो त न मञो महबूब मुस्तफा करीम जो मिलाद न मल्हायो महबूब त हर हफ़्ते पंहिंजो मिलाद मल्हाईंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान को जे आशिकन अज महबूब जो मिलाद मल्हायो त का बिदअत नाहे को शिरक नाहे को हराम नाहे महबूब मुस्तफा जी सुन्नत आहे सुभान अल्लाह तू खुशियों खूब मल्हा मिलाद मुबारक थई तू खुशियों खूब मल्हा मिलाद मुबारक थई सुनो अहमद अरबी आयो आजम मक्के में जाओ तू खुशियों खूब मल्हा मिलाद मुबारक थई आयो दिलियुन जो जद दिल पर सुनो सैयद सफदर सरवर सुभान अल्लाह आयो दिलियुन जो जद दिल पर सुनो सैयद सफदर सरवर की खुशियों मयूं हर जा मिलाद मुबारक थई की खुशियों मयूं हर जा मिलाद मुबारक थई सुनो अहमद अरबी सुनो अरबी अहमद आजम मक्के में जाओ सभी कजी जाओ सुनो अहमद अरबी आयो आजम मक्के में जाओ तू खुशियों खूब मल्हा मिलाद मुबारक थई
गम दर्द सजार बलाए खुश दिल बर सैयद है गम दर्द सजार बलाए खुश ही जमायत आहे खुश आयो कि न कोन आयो सुभान अल्लाह महबूब जे मिलाद मल्हाइण ते खुशी मिली आहे कि न मिली आहे सुभान अल्लाह ओ गम दर्द सजार बलाए खुश ही जमायत आहे रहमत जा रंग लगा मिलाद मुबारक सही रहमत जा रंग लगा मिलाद मुबारक सही तू माखियूं मखण मिलाद मुबारक थई सुभान 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 अल्लाह दिल खोले महबूब जो मिलाद मल्हायो मुंहिंजा मुर्शिद करीम क़िबला दिलबर में फरमाईंदा आहिनि त जेको चवे थो तव्हांखे मिलाद मल्हाइण जो कहिड़ो दलील आहे तव्हां वटि कहिड़ो दलील आहे ध्यानु मुड़े जो हबीब करीमन जे मिलाद मल्हाइण जे लाइ जेको दलील थो घुरे न तंहिंखे चओ त असांखे दलीलनि जी ज़रूरत कोन्हे का यार अचे महबूब अचे पंहिंजे यार जी आमद थिए वरी दलील घुरूं असां महबूब जो मिलाद बग़ैर दलील जे मल्हाईंदा असांखे हाजत कोन्हे का अल्हम्दुलिल्लाह को दलील घुरंदो त आले सुन्नत जा आलिमनि जे आॾो ढेर लॻाए छॾींदा सुभान अल्लाह आम माण्हुनि खे छा जे लाइ था चऊं अचे आलिमनि सां ॻाल्हायो न वलीअनि सां ॻाल्हायो जेके तोखे ॿुधाइनि त महबूब जो मिलाद कीअं मल्हाइबो आहे ग़रीबनि मिसकीननि खे अबोजनि खे मुस्लमाननि खे वञी मुंझायो मिलाद न मल्हायो बिदत आहे शिरक आहे ॿुधो अहिड़नि माण्हुनि सां ॻाल्हायो बि न मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि त हिंदू सां गॾिया अचो न इहो वधीक बहितर आहे गुस्ताख़ नबी सां गॾु न वेहो छो हिंदू सां गॾु ईंदो उहो नबी साईं जी ॻाल्हि न कंदो महबूब मुस्तफा जी ॻाल्हि न कंदो पर इन गुस्ताख़ सां गॾिया ईंदो अचे हिकु घड़ी रहंदो न इहा ॻाल्हि शुरू कंदो बिदत शिरक थी वियो हराम थी वियो उथंदे इहा ॻाल्हि कंदो सभु ॻाल्हियूं छॾे ॾियो महबूब मुस्तफा सां दिलि लाहियो सुभान अॼु पाल नबी जी मोहब्बत थी वई दुनिया आख़िरत में बेड़ा पार थी वेंदा रब बारगाह अक़दस में क़बूल मंजूर اللهم صل على سيدنا ومولانا ورشدنا وسيدنا حبيبنا محمد اللهم ربنا अल्लाह दोस्तों